पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अचण वारी एपिसोड में हाणे तव्हां ॾिसंदव त जेको जाकिर ख़ान इंक्वायरी करे चुको आहे सांवल जी ऐं होॾां जेको आहे रुंडे जी हसीना ऐं जाबर खां सभिनी खां पूछताछ करे चुको आहे। हाणे आख़िर हू कहिड़ो क़दम खणंदो, हाणे छा सांवल खे क़ैद कंदो, सांवल खां बदिलो वठंदो, आख़िर छा थींदो, सॼी अपडेट्स तव्हांखे ॾियूं था हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर तव्हां थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शायदि खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों ईअं न आहे जीअं तव्हां सम्झो था पिया, ईअं न आहे। बहरहाल अचण वारे एपिसोडनि ताईं हाणे जाकिर ख़ान वीचार कंदो रहंदो, अञा कुझु कोशिशि कंदो। आख़िरी हिकु माण्हू रहियल आहे, उहा माई आहे नौकराणी जेका जंहिंखे जाबर वारा मारणु चाहिनि था। उन खां आख़िरी इंक्वायरी कंदो, उन खे इंक्वायरी करणु न ॾिनी वेंदी। उन खां पहिरें जाबर वारा उन खे मारींदा या गुम करण जी कोशिशि कंदा, जंहिंजे हिसाब सां जाकिर ख़ान खे अञा वधीक शक पइजी वेंदो। पोइ हाणे जाकिर ख़ान उन इंतज़ार में आहे त माई खां इंक्वायरी करे वठां, इन खां पुछा करे वठां, पोइ जेको आहे कातिल खे पकड़ियां। इन जे करे फ़िलहालु सांवल खे बि कुझु न चवंदो, रुंडे ऐं जाबर हसीना खे बि कुझु न चवंदो ऐं उन खे ॻोल्हींदो रहंदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे।